बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं असां वापारी आहियूं कुकड़नि जा। असांजो कारोबार आहे इहो 150 करे गॾु कयूं था। हे ॿ टे चकर थिया आहिनि। गुलाम मुस्तफ़ा हाले फोटो जो असांखे नाले ख़बर कोन हुओ, पर कल्ह नाले ख़बर पइजी वियो हलियो। कुकड़ी बीठी हे ॿ हे आहिनि। हिकिड़ो मादी अची मादी मूंखां पुछे त घणे जो? मां चयोमांसि 1800 रुपया। अची हेॾी महांगी कुकड़ ताईं छो था ॾियो? मुंहिंजो साईं रोज़गारी रोज़ु अंडो थो ॾिए। चयो हेॾी महांगी मां तव्हां खां वठां थो, पर मुफ़्त में वठंदो। तव्हां मूंखे एतिरा पैसा ॿुधायो छो? पुलिस वारा आहियो। असांखे कोन ॾिनो। असां मूं चयोमांसि भाउ असां कोन ॾींदासीं कोन ॾींदा। भले छा बि थी पियो, असां पंहिंजा पैसा भरिया आहिनि। तूं पैसा ॾे, पंहिंजो वञी कुई खा या अंडा खाईंदो, उहो तुंहिंजो मर्ज़ी आहे। कल्ह मूंखे हितां वठी वियो हलियो लाक में विहारे, मूंखे कुकड़ी खसे वियो। गुंडागर्दी करे दादागिरी करे मूंखां पंहिंजी कुकड़ी बि खसे वियो। मथां 400 रुपया मूंखां वठी वियो हलियो। मूं मिसकिन ॾोह कहिड़ो कयो आहे हिननि जो रोज़ाना हिते अची भॻा बीठा आहिनि। कुकड़ी ॾियो त असां कुई खाऊं, बचने खारायूं। असां पाण 50 लाइ परेशान लॻा पिया आहियूं। त हुनखे असां पंहिंजो 800 वारी कुकड़ी कीअं ॾींदासीं? असांखे ज़ोरी ज़बरदस्ती करे वियो हलियो आहे। महिरबानी कयो असांजो इहो अपील ॿुधो। हाणे असां इंसाफ़ कयो। असां केॾांहुं वञूं? वापारी माण्हू आहियूं। ॿियो त असांजो धंधो नथो सुझे। न गवर्नमेंट जो असां मुलाज़िम आहियूं, न छा जो। असांजो कारोबार इहो आहे। हिन ते त पुलिस वारनि लत आयो आहे। हिन गुलाम मुस्तफ़ा हाले फोटो। असीं केॾांहुं वञूं? असांखे जीअण हराम करे छॾियो आहे हिन। वापारी आहियूं। मुंहिंजो नालो नूर मोहम्मद परियार। असां हिते कुकड़नि जा वापारी आहियूं। इहो गुलाम मुस्तफ़ा हाले फोटो कल्ह असांजे हिन वापारी खे 2 कलाक लाकअप करायो अथसि। कुकड़ बि ज़ोरियां खसे वियो आहे ऐं 400 रुपया मथां वठी विया आहिनि। असांजे SSP जाम छोरे खे अपील आहे त असां इंसाफ़ कयो वञे। असां हिते पंहिंजे बचनि जी रोज़ी कयूं। असांजे कुकड़नि जो 150 बचे पोइ लखापति सां कोन्हे। हाणे हीअ कुकड़ा मूं 1500 रुपये में वरिती आहे। हाणे मूं घटि में घटि त मूंखे 100 रुपया मिले न। 100 रुपया में मुंहिंजे वापार करण जो कमु पुलिस वारो खणी वञे पोइ असां छा कमायूं? असां को धाड़ा ऐं फ्रूट कोन था आणूं न, जा चर्च था कमायूं। रोटी था करियूं पोइ ग़रीबी जे असांखे पुलिस वारा तंग था कनि। महिरबानी करे असां जाम छोरे SP खे चऊं था त असांखे रोटी वठी इंसाफ़ कयो वञे। असांजी कुकड़ी जेका खणी आहे वापसि करायो वञे ऐं ग़रीब खे हिनखे 400 रुपया वापसि महिरबानी।